टीएन न्यूज़ से खबरनि जो सिलसिलो जारी है। खबर शामिल करियूं था दाबेची खां। जीटीए अॻवान डॉक्टर ज़ुल्फ़कार मिर्ज़ा दाबेची लॻसालार ॻोठ पइची मलीर में बेदर्दी सां क़त्ल कयल नाज़िम जोखियो जे पोइरनि सां ताज़ियत कई। इन मौक़े ते डॉक्टर ज़ुल्फ़कार मिर्ज़ा मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध ज़रदारी टोले पंहिंजे MPAs खे माण्हू मारण जो लाइसेंस ॾेई छॾियो आहे, जेके सिंध में मुख़ालिफ़ ख़िलाफ़ पंहिंजी ताक़त जो इस्तेमालु करे नाज़िम जहिड़ा नौजवान शहीद कराए माण्हुनि खे हेसाए पंहिंजे ज़ुल्म ऐं हुकूमत खे डेग ॾेई रहिया आहिनि। शहीद नाज़िम जोखियो जे क़त्ल ऐं फिरार ऐं दरिंदगीअ में समूरा असेंबली मेंबर ख़ामोश आहिनि, जिन ते अफ़सोस ई करे सघिजे थो। हिन वक़्तु सिंध जे माण्हुनि में PP हुकूमत ख़िलाफ़ सख़्तु कावड़ियल आहे, पर सिंधी अवाम इहा कावड़ खे वोट जी शक्ल में ज़ाहिर करणु घुरिजे। ज़रदारी टोले सां सिंध में मूं बग़ावत करे खेल ललकारियो, ॿिए कंहिं में बि हिमत नाहे। समूरा यसमैन आहिनि। सिंध में 5000 स्कूल बंदि करण वारे मामले ते हिन ॻाल्हाईंदे चयो त अदीअ खे इन्हनि स्कूलनि जी ज़मीन फॿाइण लाइ स्कूल बंदि कया पिया वञनि। कैमरामैन टीम सां गॾु शाहिद समूह, TN न्यूज़, दाबेची, ठठो, सिंध।